जय झूलेलाल। साधु संतन महात्माउनि जो चवणु आहे त भॻवान झूलेलाल माताऊं भेनरियूं ऐं न्याणियुनि जी हर ॻाल्हि ॿुधंदा आहिनि ऐं सभ खां पहिरियों न्याणियुनि जा कम कंदा आहिनि। हिन लाइ कोई माता भेण या न्याणी झूलण साईं खे कोई आश रखी राखी ॿधे थी त समझो तव्हांजी उहा आश पूरी थी वई। त हिन लाइ सभिनी भेनरुनि खे विनती आहे त राखीअ जे ॾींहुं लाल साईं खे राखी ॿधी पंहिंजी आश पूरी कयो। मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु सिंधी समाज में वॾी उमिरि जा छोकिरा घणेई वेठा आहिनि, त मां लाल साईं खे इहा ई विनती थी कयां त हे मुंहिंजा ज्योतियुनि वारा झूलेलाल, हे दरिया शाह, असांजे सिंधी समाज में जेका बि मुंहिंजा भाउर भेनरियूं अञा ताणी कुंवारा वेठा आहिनि, हुननि जा घर वसायो साईं, हुननि खे योग्य जीवन साथी मिले। मां तव्हां सां हथ जोड़े बस इहा ही प्रार्थना थी कयां। जय झूलेलाल। बेड़ा ही पार।